नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। जुंगशाही में रिपोर्ट करे वाए हुजूर अहमद ब्रोही जुंगशाही खाले जी ढंढ लग गोठ अली मोहम्मद समूह जरा वासण बेवा नाले फहमीदा ज़ाल मरूम शहबाज अली समूह जुंगशाही प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजे मरूम मुड़ुस नाले शहबाज समूह खां ज़ुल्करनैन पलीजो ऐं मुख्तियार पलीजो गोठ जे भरिसां 16 एकड़ ज़मीन वरिती हुई, जिन जा हिननि असांखे चेक ॾिना हुआ। मुंहिंजो मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे ऐं आउं बैंक ते चेक खणी वियसि त चेक कैश न थिया। हिननि मुंहिंजे मुड़ुस खे कूड़ा जाली चेक ॾिना आहिनि ऐं बेवा कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील थी करियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। अगरि मूंसां इंसाफ़ न थियो त 4 न्याणियुनि सां गॾु पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾींदसि। वधीक न चयो त मुख्तियार पलीजो ऐं ज़ुल्करनैन कर्नल पलीजो ॿियनि ग़रीबनि खे बि कूड़ा चेक ॾेई कूड़ा काग़ज़ात ठहिराए ज़मीनूं कब्ज़ो करे ॿियनि कंपनियुनि ऐं बासर माण्हुनि खे विकिरो कनि था। माण्हुनि खे कर्नल सॾाए दावा ॾिना वञनि था। देह जुंगशाही जे सरकारी गैर सरकारी ज़मीन जा जाली कागज़ ठहिराए विकिरो करे रहिया आहिनि।